नेब मनी लॉन्ड्रिंग की जांच में अहम अगभराई कंदे मलक रियाज़ सां लाॻापियल कराची के मशहूर बहरिया आइकन टावर जो कब्ज़ो संभाले वरितो आहे, जॾहिं त रावलपिंडी की एहतसाब अदालत टावर के आर्जी तौर ज़ब्त करण की तौसीक़ करे छॾी आहे। नेब ज़रियन मूजिब जांच दौरान MS गैलेक्सी कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड समेत ॿियनि ख़िलाफ़ गॾियल शाहिदनि मां ज़ाहिर थियो त बहरिया आइकन टावर की तामीर ऐं ज़मीन की ख़रीदारी मुबैना तौर मनी लॉन्ड्रिंग आमदनी मां कई वई। नेब ॿुधायो त एंटी मनी लॉन्ड्रिंग एक्ट 2010 जे सेक्शन 8 तहत टावर के आर्जी तौर ज़ब्त कयो वियो हो, जंहिंखां पोइ वधीक शाहिदनि जी बुनियाद ते रावलपिंडी एहतसाब अदालत सां राब्तो कयो वियो। अदालत 3 जुलाई 2026 ते आर्जी ज़ब्तगी की तस्दीक कंदे दरख्वास्त मंज़ूर कई। अदालती हुकुम ते अमल कंदे नेब सूमर ॾियाड़े लगभग 100 अरब रुपयनि की मालियत वारे बहरिया आइकन टावर जो अमली कब्ज़ो संभाले उन जी निगरानी ऐं इंतजाम मकामी इंतजामिया हवाले करे छॾियो। नेब मूजिब ही कार्रवाई मनी लॉन्ड्रिंग ज़रिए हासिल कियल असासनि जी सुञाणप, ज़ब्तगी ऐं वापसी लाइ जारी कोशिशनि में हिकु अहम संगे मेल आहे, जॾहिं त इदारो गैर कानूनी असासनि जी ॻोल्हा ऐं कानून मूजिब उन्हनि जी ज़ब्तगी लाइ पंहिंजूं कार्रवायूं जारी रखंदो। वाज़े रहे त जून 2026 में एहतसाब अदालत बहरिया टाउन कराची ज़मीन अलाटमेंट केस में मलक रियाज़ संदसि पुट ऐं ॿियनि जा गैर ज़मानती गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ, जॾहिं त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बहरिया टाउन सां लाॻापियल मिल्कियतुनि खे मुंजमद करण जा हुकुम पिणु जारी किया विया। नेब मूजिब जांच में इहो बि साम्हूं आयो त बहरिया आइकन टावर की तामीर लाइ मुबैना तौर 8 अरब रुपया गैर कानूनी ज़रियनि मां इस्तेमाल किया विया, जॾहिं त मिल्कियत MS गैलेक्सी कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड के नाले ते रखी वई हुई। इन खां सवाइ तारिक रोड ते क़ाइम बहरिया टाउन टावर खे बि ज़ब्त कयो वियो, छाकाणि त जांच मूजिब इहा मिल्कियत मुबैना तौर मोहम्मद अवेस जे नाले ते, जेको मलक रियाज़ जो बेनामी फ्रंटमैन करार ॾिनो वियो, उन जे नाले ते रजिस्टर्ड हुई। यादि रहे त नेब 2020 में बहरिया आइकन टावर लाइ ज़मीन की मुबैना गैर कानूनी अलाटमेंट बाबति मलक रियाज़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस पिणु दाख़िल कयो हो।